इमरान ख़ान थियल हमले बाबति हक़ीक़तूं साम्हूं आणण लाइ जुडिशल कमीशन जोड़ी वञे, जॾहिं त वज़ीर आज़म जी अहिड़ी इस्तदा। जॾहिं त ब्रेकिंग न्यूज़ कंदासीं, वज़ीर आज़म शहबाज शरीफ इमरान ख़ान ते थियल हमले जी जांच लाइ जुडिशल कमीशन जोड़ण बाबति चीफ जस्टिस खे ख़त लिखी छॾियो आहे। इमरान ख़ान ते थियल हमले बाबति हक़ीक़तूं साम्हूं आणण लाइ जुडिशल कमीशन जोड़ी वञे, वज़ीर आज़म अहिड़ी इस्तदा कई आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ इमरान ख़ान ते थियल हमले जी जांच लाइ जुडिशल कमीशन जोड़ण बाबति चीफ जस्टिस खे ख़त लिखी छॾियो आहे। इन जा वधीक तफ़सील मालूम कंदासीं। लाइन ते मौजूद आहे KTN न्यूज़ जो रिपोर्टर गुलाम रसूल कुंभर। जी गुलाम रसूल, छा तफ़सील आहिनि? जी, वज़ीर आज़म शहबाज शरीफ चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान उमर अता बंदयाल खे हिकु ॿियो ख़त लिखी छॾियो आहे। इमरान ख़ान में फायरिंग जे वाक़े जूं हक़ीक़तूं ॼाणण लाइ जुडिशल कमीशन ठाहिण जी इस्तदा कई वई आहे। वज़ीर आज़म ख़त में चयो आहे त सुप्रीम कोर्ट जा जेके दस्तियाब थियल समूरा जज आहिनि उन्हनि ते ॿधल कमीशन ठाहियो वञे। साॻे वक़्तु कमीशन 5 सवालनि ते ख़ासि तौर ते गौर करे सघे थो। वज़ीर आज़म चीफ जस्टिस खे ख़त लिखियो आहे, जंहिंमें इहो इज़हार कयो वियो आहे, ख़त में चयो वियो आहे त काफ़िले जी हिफ़ाज़त जी ज़िम्मेदारी कानून नाफ़िज़ कंदड़ कहिड़नि इदारनि ते हुई। हादसे में वक़्तु जेके असल हक़ीक़तूं आहिनि उन्हनि जी छंछाण थियणु घुरिजे। हिफ़ाज़ती क़दम कहिड़ा हुआ, स्टैंडर्ड ऑपरेटिंग प्रोसीजर जेको आहे उहो लागू कयो वियो, उन ते अमल कयो वियो। कानून नाफ़िज़ करण वारा जेके इदारा आहिनि उन्हनि इंतज़ामी जेके अमलदार आहिनि उन्हनि मरव जा जेको जांच जो तरीक़ेकार आहे छा उहो इख़्तियार कयो। साॻे वक़्तु ख़त में चयो वियो आहे त वाक़े खां पोइ शहादतूं जमा करण ऐं सूरत हाल खे मोह ॾियण जो जेको तरीक़ेकार आहे छा उहो इख़्तियार कयो वियो। जेकॾहिं इहो नाहे थियो त पोइ ज़ाब्ते जी छा ख़ामियूं हुयूं, कहिड़ियूं कमज़ोरियूं आहियूं। वज़ीर आज़म ख़त में इहो इज़हार कयो आहे। साॻे वक़्तु ख़त में चयो आहे त उन कोताहियुनि जो ज़िम्मेदार कहिड़ा इंतज़ामी अमलदार हुआ, सूबाई हुकूमत जा कहिड़ा उहिदेदार हुआ, उनजी बि जांच थियणु घुरिजे। छा वाक़े जी जेका जांच जो अमल आहे उन में हासेकार रुकावटूं विधियूं वयूं आहिनि। ख़त में इहो सवाल उथारियो वियो आहे, रुकावटूं जेकॾहिं विधियूं वयूं आहिनि त उहे कहिड़ा अंसर हुआ ऐं उहे छो करे रहिया आहिनि। वज़ीर आज़म हिकु सवाल इहो पुछियो आहे। साॻे वक़्तु जेको चीफ जस्टिस खे ख़त लिखियो आहे वज़ीर आज़म शहबाज शरीफ, उन में चयो आहे त छा ही कातिलाना साज़िश हुई जंहिंजो मक़सदु वाक़ई इमरान ख़ान खे क़तल करणु हो या महज़ हिकु फ़र्द जो क़दम हो। साॻे वक़्तु कानून जी हुकुमरानी जे मफ़ाद में हिन दरख़्वास्त ते अमल करे वफ़ाक़ी हुकूमत तव्हांजा मशकूर रहंदा। ख़त में इहो चयो वियो आहे। ऐं साॻे वक़्तु वज़ीर आज़म जे ख़त में चयो वियो आहे त हिन मक़सद जो जेको उसूल आहे उन में वफ़ाक़ी हुकूमत कमीशन खे मुकमल मुआवनत फ़राहम कंदी। फायरिंग जो जेको अफ़सोसनाक वाक़ियो आयो पेश आयो उन मुल्क में हिकिड़ी हैजानी कैफ़ियत ऐं अमन अमान जी सूरत हाल पैदा करे छॾी आहे। PTI लीडर जेके आहिनि उहे हिन वक़्तु ज़हर आलूद तक़रीरूं करे रहिया आहिनि। वज़ीर आज़म चीफ जस्टिस के ख़त में इहो मौक़ुफ़ इख़्तियार कयो वियो आहे। साॻे वक़्तु इहो बि चयो वियो आहे त पुरतशदुद हंगामा आराई सां रियासत अफ़रा तफ़री ऐं शहरनि जो जेको शिकार आहे ऐं माण्हुनि जो जेको जान माल आहे उनखे बि ख़तरा दरपेश थी विया आहिनि। पाकिस्तान आलमी मीडिया में हिन वक़्तु पाकिस्तान जी कवरेज थी रही आहे। 72 कलाक गुज़रण बावजूदि FIR दर्ज न थी। अफ़सोसनाक अमर इहा आहे जो जेको वाक़े वारो हंधु आहे उनखे बि महफ़ूज़ न कयो वियो। दुरुस्त हक़ीक़तूं ॼाणण जे लाइ अवामी एतमाद जे बहाली ख़ातिर सुप्रीम कोर्ट खे कमीशन ठाहिणु घुरिजे। अहिड़ी रीति वज़ीर आज़म ख़त में चयो आहे त सुप्रीम कोर्ट कमीशन ज़िम्मेदारनि जो तयन करे हक़ीक़तूं साम्हूं आणे। सुप्रीम कोर्ट हमेशह आइन ऐं कानून जी बालादस्ती जी हुकुमरानी लाइ किरदारु अदा कयो आहे। मौजूदा हालतुनि में पाकिस्तान जी जेका रियासती सलामती जे लाइ हिन वक़्तु संगीन ख़तरा पैदा थी विया आहिनि उन करे सुप्रीम कोर्ट हिन मामले जी जांच कराए। अहिड़ी रीति वज़ीर आज़म शहबाज शरीफ हिकु ॿियो ख़त लिखियो आहे सुप्रीम कोर्ट खे। उनखां पहिरीं जेको अरशद शरीफ सहाफ़ी आहे उन जे क़तल बाबति जांच जे हवाले सां पिणु वज़ीर आज़म शहबाज शरीफ तरफ़ां हिकु धार ख़त चीफ जस्टिस खे लिखियो वियो। जी ठीकु आहे, वॾी महिरबानी। नासिर इस्लामाबाद खां गुलाम रसूल कुंभर असांखे तफ़सील ॾिना आहिनि।